अॼु असीं ठाहियूं था सिंधी मिठाई जंहिंखे असीं चवंदा आहियूं वड़ो। के हिनखे चवंदा आहिनि लाई त के वरी चवंदा आहिनि चिकी। पर नाले में छा आहे त असांजी हीअ शइ A1 तव्हीं खाईंदा असु ॾाढी वणंदव ऐं ठाहिबी आहे 5 मिंटनि में। सुके मेवे जो ही जेको असां बादामियूं पिस्ता ऐं खाॼा विझी करे ठाहींदा आहियूं हीअ चिकी या वड़ो उहो तमामु लज़ीज़ थींदो आहे। अचो त हलूं किचन न ऐं ठाहियूं, पाण बि ठाहियो, खाइजो ऐं ॿियनि खे बि खाराइजो। ठीकु आहे न? त करियूं था शुरूआत, हलूं था पंहिंजे रंधिणे तां। अॼु असीं ठाहियूं था सुके फ्रूट जो वड़ो। हिन वड़े ठाहिण लाइ असांखे 1 कोप खंडु, 1.5 कोप कुटियल बादामियूं, पिस्ता ऐं खाॼा खपंदा, 1 नंढो चिमचो नंढे फोटे जो पाउडर, थोरो तेल ऐं लीमे जे रस जा कुझु फुरा। अचो त शुरू करियूं ऐं ठाहियूं सुके मेवे जो वड़ो। पहिरीं त तई चुल्हि ते रखी उन में विझिजे तेल, उन में कुझु फुरा लीमे जे रस जा विझिबा। ऐं हाणे विझिबी खंडु। तईअ में खंड खे ॻाढ़िबो, हिन खे घुमाईंदा रहो। नंढे फोटे जो थोरो पाउडर हिन खंड में बि विझो ऐं उन खां सवाइ थोरो पाउडर पंहिंजे सॼे मेवे में विझी छॾियो। हाणे खंडु रिझी सुनहरी रंग जी थी वई आहे। उन में ही समूरो माल 1.5 कोप जो मेवो, थोरो तेल या गिहु विझी छॾियो ऐं हाणे असांखे खंडु ऐं माल खे मिलाइणो आहे। घुमाईंदा रहो। हेठि गैस जो तओ बिल्कुलु बंदि करे छॾियो ऐं पासे में तेल लॻल थले ते या चकले ते इहो समूरो माल लाहे छॾियो। हाणे समूरे माल खे पंहिंजे हथनि ते तेल लॻाए ठपियो। ऐं वेलण सां वेलियो। सॼो गोल तयारु थी वियो आहे। हिन गरम वड़े खे कप सां हल्का लीका पायो, सिधा ऐं आॾा। जीअं ई वड़ो थधो थिए तीअं ई उनखे थोरो ज़ोर ॾिबो त भॼी सुठा टुकर थी पवंदा। त हाणे ही वड़ो थधो थी वियो आहे। अचो त हिन जा टुकर करियूं। ऐं हाणे ही वड़ो तयारु थी वियो आहे। हिन खे भञी करे हिकु बॉक्स में विझूं, ॿियनि खे बि खारायूं, पाण बि खाऊं।